अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वॾे वज़ीर मुराद अली शाह इरसा पारां सिंध खे घटि पाणी ॾियण ऐं सिंध दुश्मनी करार ॾेई छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इरसा जी सिंध दुश्मनीअ सबबि सूबे में पाणीअ जो बहिरान पैदा थियो आहे। मुआहिदे बावजूदि ख़रीफ़ में बि पाणी 35% घटि पाणी मिलियो। इरसा मर्ज़ीअ मूजिबि फ़ैसिला कंदो रहियो त पाणीअ जो बहिरान शहरनि ताईं पहुची वेंदो। मुल्क में पाणी बहिरान संगीन थी वियो, सिंध सख़्तु मुतासिर। वापडा होड बरक़रार रखंदे तरबेला डैम मां 2500 क्यूसेक पाणी रोके छॾियो। पाणी न मिलण ते बलोचिस्तान मेंबर्स जो इरसा इजलास मां वॉकआउट। सिंध में सूमर खां खुलंदड़ तालीमी इदारा वधीक हिकु हफ़्तो बंदि रखण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हफ़्ते दौरान उस्तादनि ऐं वालिदैन खे कोरोना खां बचाव वारी वैक्सीन लॻाइण खे यकीनी बणायो वेंदो। हाणे स्कूलनि समेत समूरा तालीमी इदारा 3 अगस्त ते खोलिया वेंदा। दहशतगर्दी रोकण बाबति तालिबान जो बयान बि साराह जोॻो आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान जे इक़्तिदार में जे पुरअमन मुंतक़िली चाहे थो, पर ॾेई तर्जुमान ज़ाहिद हफ़ीज़ चयो आहे त अफ़गानिस्तान जे सूरत हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। वज़ीर अज़म बि मुख़्तलिफ़ पार्टी अॻुवाणनि सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। काबुल में पाकिस्तान जो सफ़ीर मुख़्तलिफ़ दौरनि सां राबिते में आहे। तालिबान अफ़गानिस्तान में नईं चूंडुनि वारे इम्कान खे रद्द करे छॾियो। गॾियल हुकूमत जे क़याम लाइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी। अफ़गानिस्तान तालिबान जो तर्जुमान सुहेल शाहीन चयो आहे त फ़िलहाल मुल्क में को बि आइन नाहे। अफ़गानिस्तान में इक़्तिदार जो खाल भरण लाइ फौरी तौर गॾियल हुकूमत जो क़याम ज़रूरी आहे। वज़ीर आज़म खैरपुर रेलवे स्टेशन ते मुसाफ़िर जी हयाती बचाईंदड़ पुलिस एहलकार लाइ एज़ाज़ जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म ट्वीट कंदे चयो त मुसाफ़िर बचाइण ते एहलकार जमील कलोड़ो खे 23 मार्च ते एज़ाज़ सां नवाज़ियो वेंदो। जमील कलोड़ो मुसाफ़िर खे किरी ट्रेन जे हेठां अचण खां बचायो हुयो। जस्टिस उमर अता बंदयाल सुप्रीम कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस तौर हलफ़ खणी वरितो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खेसि कसम खणायो। पीपुल्स पार्टी पारां हुकूमत खां 3 सालनि जी कारकर्दगी अवाम जे साम्हूं आणण जो मुतालिबो करे छॾियो। सेनेटर शीरी रहमान चयो आहे त PTI 3 महीननि में करप्शन जे ख़ात्मे ऐं मुल्क में इनक़लाब आणण जो वाइदो कयो हुयो। 3 साल गुज़रण बावजूदि हुकूमत इनक़लाब वारे वाइदे ते ख़ामोश छो आहे? नए पाकिस्तान जे नाले ते 3 सालनि में तबाही आंदी वई। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल कराचीअ जे ॻोठ मवाश धमाके में मारिजी वियलनि जे वारसनि सां ताज़ियत। इमरान इस्माइल चयो त दहशतगर्दी वाक़िअनि जी मुकमिल जांच थी रही आहे। दहशतगर्दनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। मुतासिरनि वटि देरि सां पहुचण ते मौज़रत कयां थो। कोटड़ी रेलवे स्टेशन भरिसां सियालकोट खां कराची वेंदड़ रेलगाॾी सां हादिसो। अलामा इक़बाल एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। को बि जानी नुक़सान न थियो। 3 कलाकनि खां पोइ जामशोर कराचीअ जे मेन ट्रैक खे बहाल कयो वियो। दाबेची पंपिंग स्टेशन ते बिजलीअ जे क्रैकडाउन सबबि पाणी 72 इंच कतर लाइन धमाके सां फाटी पई। कराचीअ खे कई देर खां पाणी फराहम कंदड़ लाइन मां लखे गैलन पाणी ज़ाया। कराचीअ जे केतिरनि इलाइक़नि खे पाणीअ जी फराहमी मुअत्तिल। खैरपुर वेझो 12 वरियनि जी नींगरी मुबैना तौर व्याज ते वरितल रक़म एवज़ ज़बरदस्ती परणाइण जो इंकशाफ। खेसि ॿीहर बि खंभण जी कोशिश। नींगरीअ जो चवणु हुयो त बासर इल्ताफ़ फुल पोटो वालिद खे 3 महीना अॻु व्याज ते ॾिनल 20,000 जे एवज़ 1.5 लख रुपया। इनकार ते खेसि अॻुवा करे ज़बरदस्ती निकाह करायो ऐं ज़्यादतीअ जो निशानो बणायो। फ़रार थी घर पहुतसि त हथियारबंदनि घर ते हमिलो कयो। डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ मोहम्मद ताशकीन आलम जी सदारत हेठि हाई कोर्ट जे हुकुम खां पोइ ज़िले जे सभिनी मुक़ामनि ते कब्ज़ा ख़तमु कराइण बाबति हिकु इजलास थियो। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर सैयद उमार हुसैन खां सवाइ सभिनी तालुक़नि जे असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि ऐं टाउन कमेटीअ जे टाउन ऑफिसरनि शिरकत कई।
नवाब शाह जे इलाइक़े गुलाम रसूल शाह कॉलोनीअ जो रहवासी मोहम्मद जुमान लोंड नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजो 15 वरियनि जो पुटु वारिस लुंड 8 ॾींहं अॻु घरां कावड़िजी निकिरी वियो आहे, जंहिंखे 8 ॾींहं गुज़री विया आहिनि, जंहिंजी असां मुख़्तलिफ़ शहरनि में पुछाॻाछा कई आहे, पर अञा ताईं मुंहिंजे पुट जो को बि पतो न पइजी सघियो आहे। हुन चयो त मां पंहिंजे पुट खे चयो त तूं दर्जीअ जे दुकान ते वञी हुनुर सिख, जंहिं तां हू कावड़िजी घरां निकिरी वियो आहे, जंहिंजे करे असां समूरा घर भाती तमामु घणा परेशान आहियूं। हुन चयो त मां ए सेक्शन थाणे ते वियुसि, थाणे वारनि मूंखे चयो त तूं बुछेरी थाणे ते वञी पंहिंजी हद आहे उन ते चयो। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, मां सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो आहियां, गुज़िरियल 8 ॾींहंनि खां मज़दूरीअ ते बि न वञण करे मुंहिंजा बचा बुखू काटण ते मजबूर आहिनि। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुंहिंजे पुट खे ॻोल्हा में मुंहिंजी मदद कई वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।